मुझे मंदिर सोहना बिया घर के कोनी मुझे न्याणिया हमारी मुझे कोनी इलाज करे। काजी अहमद मोड़ रमजान कॉलोनी जो रवायसी गरीब मिस्किन मस्जिद जो पेशे मां मौलवी हाजी मोहम्मद महर फाले जे मुजी मर्द में वरतल आहे। हिन गरीब जे घर में मानी खाइण लाइ बि कुझु न आहे। हिन जूं 4 न्याणियूं आहिनि जंहिंमां 3 जी शादी कराए छॾी आहे, बाक़ी हिकु न्याणी घर में वेठल आहे। मौलवी हाजी मोहम्मद महर सां ॻाल्हियूं कंदे चयो त मां मिस्किन लाचार आहियां, मुंहिंजा बच्चा बुख ते वेठल आहिनि, खाइण लाइ कुझु बि न आहे, घर बि मुंहिंजो मसवाड़े ते आहे। मां आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, अदी फरियाल तालपुर ऐं हुकूमत वक़्त खां अपील थो कयां त गरीब मिस्किन आहियां, मुंहिंजो इलाज करायो वञे। ॿिए तरफ़ संदसि घरवारी सदोरी 8 सालनि जी मासूम न्याणी गुलनाज़ मीडिया सां रोईंदे हथ ॿधी चयो त असां गरीब आहियूं, असां वटि हिकु टाइम मानी आहे ऐं हिकु टाइम न आहे। पाड़े वारा कुझु ॾींदा आहिनि त उन ते गुज़र कंदा आहियूं। असां हुकूमत सिंध खे अपील था कयूं त असांजी मदद कई वञे, मुंहिंजे घर वारे जो इलाज कराए ॾिनो वञे त असां पंहिंजी 2 टाइम जो अटो वठी सघूं। असां पंहिंजो सभु कुझु उन बीमारीअ मथां ख़र्च करे छॾियो आहे, हाणे त कुझु बि न बचियो आहे, घर बि मसवाड़े वारो आहे, असांजी मदद कई वञे। रब नवाज़ो मुरानी, तोम न्यूज़, काज़ी अहमद नवाब शाह। ये चवणा तो मुझे अबू का एकड़ो घर जो वडो यो आहे, अपील मेहरबानी करे अबू दवा दारू करे। इहो ई चवणा।